दादू बेढो काछे वारे इलाइक़े में गाज डाइवोरेशन बंद में मुबैना करोड़े रुपयनि जी करप्शन थियण लॻी। आबपाशी जा ऑफिसर भी करप्शन में मुलविस हुजण जा इतलाउ। हुकूमत सिंध तरफ़ां गाज डाइवोरेशन बंद जा टुटल हिस्सा तामीर करण लाइ अरबें रुपया जारी थियण बावजूद गाज बंद जो कम रोलड़े जो शिकार। 62 ठेकेदार फुरकान सुबरो समेत इरिगेशन जो SDO इंजीनियर करप्शन करण में मसरूफ़। काछे वासिन मूजिब ख़तरनाक गाज डाइवोरेशन बंद जो तामीराती मयारी न ॾियण करे हिकु दफ़ो ॿीहर काछे में बोर अची सघे थी। हुकूमत तरफ़ां अरबें रुपया जारी थियण बावजूद गाज डाइवोरेशन बंद जा टुटल हिस्सा तामीर नाहिन कराए विया। गाज डाइवोरेशन बंद जी पिचिंग करण दौरान बंद अंदर रेती मिठी भराई कई पई वञे, जंहिं सबबि बंद मज़बूत नथो थी सघे। गाज बंद जे RD ऐं RD 15 वटां बंद जी पिचिंग करण बदिरां इरिगेशन जे ऑफिसरनि जी मिली भगत सां 62 ठेकेदार बंद अंदर रेती मिठी भराए कमु करायो ऐं कुझु महीना अॻु हलंदड़ कम दौरान नाक़स मटीरियल इस्तेमालु करण ते ॻोठाणनि जी शिकायत मूजिबि दादू जे सहाफ़ी बाबा बलोच जी कवरेज करण ते SDO इरिगेशन नज़रसियाल हिरासां कयो ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिनियूं। इन तहत बाबा बलोच SDO इरिगेशन ऐं इन जे अमले ख़िलाफ़ दादू कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई। काछे वासिन पारां वज़ीर आला सिंध नेब समेत सेशन जज दादू खां नोटिस वठण जो मुतालबो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची